सीता रोड में रेलवे स्टेशन वटि अणॼातल शख़्स हिकु पीरसन ॿुढड़ी औरत खे लावारिस हालत में पीटो करे विया, जॾहिं त एसएचओ पीरसन औरत खे हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो। गुज़िरियल 2 ॾींहं खां रेलवे स्टेशन ते लावारिस हालत में पियल पीरसन औरत जो संदसि मालिकी न थियण ते एसएचओ संदसि हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जिते संदसि इलाज जारी आहे। राब्तो करण ते एसएचओ सीता रोड ॿुधायो त पीरसन ॿुढड़ी औरत नींद बेहोशी ऐं इंतहाई रहम जोगी हालत में लावारिस पियल हुई, जंहिंखे फौरी तौर अस्पताल पहुचायो वियो। पुलिस मूजिबि बर्वक़्त इलाज शुरू करण बैदि मुतासिर पीरसन में होश आई, जंहिं पंहिंजो नालो आमना ऐं जामशोरो जी रहवासियण ॿुधाई रही आहे। हुन वधीक चयो त संदसि वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए तरफ़ एसएचओ सीता रोड अशफाक मंगी जे अहिड़े इंसान दोस्त अमल जी पूरे शहर में साराह कई पई वञे।